सभिनी खे इंतजार रहंदो आहे चालीह साहिब मंदिर जे मटकी मेले ते मिलण वारे दोने प्रसाद जो। आखिर छा आहे हिन प्रसाद में अहिड़ो ख़ास जो दुनिया भर जा सिंधी हिन जा दीवाना आहिनि। अचो त ॾिसूं था कीअं ठहंदो आहे दोनो प्रसाद। हिते शेवादारी चांवर था धोइनि, फरियूं ऐं गजरूं वढे करे धोइजनि थियूं। हिते तयार थी वियो आहे भाॼियुनि जो पुलाव। छोलनि जे लाइ चणा पिसाए रखिया विया आहिनि। रस में चणा जंहिंजी महक ऐं स्वाद अखरनि में बयान नथो करे सघिजे। हिते पुरियुनि जे लाइ चारियूं थियूं ठहनि। हिते शेवादारी पुरियूं थियूं वेलनि। अथाह संगत जे लाइ बेशुमार पुरियूं तरियूं वेंदियूं आहिनि। सिंधी खाधे जी शान मिर्चाई पकोड़ो बि दोने प्रसाद में हूंदो आहे। मिर्चनि खे चीरे खट ऐं लूण भरियो थो वञे। बेसण में ॿोरे पकोड़ा तरजी रहिया आहिनि। हिते ठहनि था दोना। दोने में पहिरियों पुरी रखी वेंदी आहे, पोइ भाॼियुनि जो पुलाव ऐं उन जे मथां छोला, मथां मिर्चाई पकोड़ो, खटाइण ऐं मिठाईअ जो पैकेट। अरे अरे अरे, अञा दोने प्रसाद में ॿियो बि कुझु आहे। हिन दोने में आहे लखे श्रद्धालुनि जो लालण में विश्वास, हज़ारे शेवादारियुनि जी सिक ऐं सेवा भाव, हुननि जो आयो लाल झूलेलाल जो नारो, असांजे इष्ट देव झूलेलाल साईं जी आसीस। हाणे तयार आहे दोनो प्रसाद। ही आत्मा खे तृप्त कंदड़ स्वाद साल में सिर्फ़ हिकु दफ़ो मिलंदो आहे। जे तव्हां बि आहियो हिन दोने प्रसाद जा दीवाना त हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूर कंदा।